नाज़रीन, सिंध के मशहूर रागी जाम माशूक अली शर पारां सिंगर फ़ाइज़ा अली सां डुइट गीत करण जो राज़ पो ज़ाहिर कयो वियो आहे। जाम माशूक शर MNN न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त सिंगर फ़ाइज़ा अली पारां जेका ख़्वाहिश ज़ाहिर कई वई आहे उनखे पूरो करण लाइ जल्द हिकु नई निकोर शाइरी सां गॾु हू फ़ाइज़ा अली सां गॾिजी गीत रिकॉर्ड कराईंदो। अहम ख़बर तव्हांखे ॾियूं पिया, ही सिंध वासियुनि लाइ ख़ुशख़बरी साम्हूं आई आहे। सिंध जे मशहूर रागी जाम माशूक अली शर पारां सिंगर फ़ाइज़ा अली सां डुइट गीत करण जो राज़ पो ज़ाहिर कयो वियो आहे। हुनजो छा हो वधीक चवण, अचो तव्हांखे ॾेखारियूं। मुझी ख्वाहिश है त मां माशूक शर सां ड्यूट कयां। हाँ, बिल कॉन्फिडेंस लेवल आहे न, वाओ, मतलब वॾो अथसि। सो मां हुन सां ड्यूट करणु चाहींदमि। ड्यूट जे लाइ मां माशूक शर खे रिक्वेस्ट कंदमि त सर तव्हां प्लीज़ मूं सां ड्यूट कयो। ऐं मूंखे माना इलाही ख्वाहिश आहे, मुंहिंजो ड्रीम आहे मां तव्हां सां सिंगिंग कयां। हा, माशूक शर साहिब खे मां इहो चवंदमि त कॾहिं मुंहिंजे लाइ ट्रैक ठाहियो था ऐं पंहिंजी अचो जो मां माशूक शर खे चवंदमि कंपोज़िशन जेका मुंहिंजे सॉन्ग जी हुजे न उहा तव्हां खां मां कराईंदमि। बिल्कुलु जेको पाण ड्यूट कंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त NN TV वारनि जो मथो रायतो ऐं जीअं त आदि फ़ाइज़ा चए पई त मां सिंगर जा माशूक सां कलाम ड्यूट कंदसि ऐं इंशाल्लाह असां जल्द कलाम ड्यूट कंदासीं ऐं तमामु हिकिड़ी कंपोज़ मुंहिंजी हूंदी ऐं जीअं आदि फ़ाइज़ा चयो त कंपोज़ जाम माशूक जी हुजे ऐं गीत जाम माशूक जी हुजे। इंशाल्लाह तमामु सुठी शाइरी ऐं सुठो गीत तव्हांजे साम्हूं तमामु जल्द पेश कंदासीं। अॼु सां तमामु जल्द आदि फ़ाइज़ा सां तमामु जल्द हिकिड़ो गीत रिकॉर्ड कंदासीं, तव्हांजे साम्हूं हूंदो। तमामु हिकिड़ा सुठा ॿोल ऐं सुठी शाइरी हूंदी ऐं इंशाल्लाह सॼी दुनिया खे पसंदि ईंदी। मां थोराईतो आहियां NN TV वारनि जो, भाउ शरीफ़ साहिब जो, ऐं हीअ ॿुधंदड़ मुंहिंजा परस्तार चाहींदड़ हीअ वीडियो खे अॻिते शेयर कंदा। महिरबानी।